पढ़ रहा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाब मा कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतक़ब्बलहु बिल मौइज़ति वल इल्म क़ीला यनफिरु कुल्ला यनफिरु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि ये बाब कायम कयो आहे जेको इल्म मुताबिक़। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि हिन बाब में ॻाल्हि करे थो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं में वाइज़ कंदा हुआ, साहबा फरमाइनि था त असांजी रिआयत रखंदा हुआ, वक़्त जा अहवालनि जो ख़्यालु रखी करे पाण ईअं मुख़्तसिर वाइज़ कंदा हुआ। छा कंदा हुआ? तव्हां त कंहिंखे का ॾुखियाई ऐं तंगी महसूसु न थी। हर मुबल्लिग़ जे लाइ ज़रूरी आहे, हर मुदर्रिस जे लाइ या हर ख़तीब जे लाइ ज़रूरी आहे त जमायतुनि जी रिआयत रखी, ख़्यालु रखी, एतिरो वाइज़ ऐं नसीहत करे जो सम्झी सघनि ऐं वेही सघनि। ईअं न त हणो हणा त 1.5 घंटो हज़रत मूसा जो किसो हलाए, इन में फ़ाइदो न आहे। आम तौर ते तजुर्बो इहो ई आहे त हिकिड़ो ई जेकॾहिं कोई बि मस्जिद जो इमाम रोज़ानो दर्स हलाईंदो पका जमायती बि न वेहंदा, जेको उतां जा वेठल आहिनि उहे बि। तंहिंजे करे पोइ ते रिवायत में ईंदो त हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो ग़ालिबन हज़रत इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु वाइज़ कंदो हो, बसि हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो। पोइ छा कयूंसि त तूं रोज़ानो असांखे दर्स छो नथो करे ॿुधाईं? पाण फरमाईंदे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी रिआयत रखंदा हुआ ऐं एतिरो वाइज़ न कंदा हुआ जो जंहिंसां कंहिंखे का तंगी महसूसु थिए। हालांकि साहबा खे तंगी महसूसु न थींदी, पर उन जे बावजूदि बि छा फरमाईंदा, एतिरो वाइज़ जो कोई मुतनफ़िर बि न थिए ऐं उन्हनि जो वक़्तु बि बची पए, हरू भरू उन जो वक़्तु ज़ियाद न थिए। हाँ पढ़। हिन बाब जी मुनासिबत कहिड़ी आहे? हदीस ऐं बाब जी पाण में मुनासिबत ई आहे त हिन में 2 ॻाल्हियूं बयानु कयूं वयूं आहिनि। यतक़ब्बलुहुम बिल मौइज़ा वल इल्म, हिकु वाइज़ ॿियो इल्म। वाइज़ में बि रिआयत रखंदा हुआ ऐं इल्म में बि रिआयत रखंदा हुआ। इहे जेकॾहिं दर्स तदरीस जो कमु हलाईंदा हुआ त बि उते असांजो ख़्यालु रखंदा हुआ। हिन जे करे ख़्यालु रखंदा हुआ कैला यनफिरू, तव्हां त माण्हू तंग न थियनि। पढ़वा। अबी क़ाल हदसना मोहम्मद बिन यूसुफ क़ाल अखबरना सुफयान अन अमाश अन अबी वाइल अन इब्न मसऊद क़ाल कान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यतक़ब्बलुना बिल मौइज़ति फिल अय्याम कराहियत सामती अलैना। हकीम जो कमु हीअ आहे त वाइज़ हिकमत मुताबिक़ करे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक कोई बि हकीम न हो, उम्मत जा हकीम हुआ। तॾहिं वाइज़ कंदा हुआ हिकमत सां ऐं साइल जे सुवाल जे मुताबिक़ उनखे जवाब बि ॾींदा हुआ, उनखे ओतिरी नसीहत बि कंदा हुआ। असांजे अकाबिर उलमा देवबंद बि ईअं ई वाइज़ कंदा हुआ, हिकमत मुताबिक़। जीअं मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो माण्हू आयो, उहो आफ़ीम पीअंदड़, अचे करे चई साईं महिरबानी करियो, हाणे मां तव्हांजे हथ ते बैयत कयां थो, मूंखे कुझु नसीहतूं कयो, पर मां आफ़ीम पीअंदो आहियां। साईं चयोसि ठीकु आहे, फलाणो कमु कर, पर हाणे हीअं कर, आफ़ीम थोरो घटि पीअंदो कर, घणो न पी, घटि पीअंदो कर। छो? साईं सम्झो त जेकर हिकु महीनो रोकींदोमांसि आफ़ीम खां, हिकु महीनो मना कंदोमांसि त हिन जी तबियत ख़राबु थी पवंदी। हाणे हिन जी तबियत ठहियल आहे नशे ते, इहो नशो आहिस्ते आहिस्ते हली करे ख़तमु थींदो। जीअं पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम शराब जी हुरमत जे बारे में या कुतनि जे मारण जे बारे में हिकमत सां इहो कमु करायो। जीअं पाण फरमायूं त शराब त ख़राबु शइ आहे, का भली शइ त न आहे। क़ुरान जो नुज़ूल थियो, वरी आयो त हिन में फ़ाइदो बि आहे नुक़सान बि आहे, पर नुक़सान घणो अथसि, फ़ाइदो घटि अथसि। त जीअं थोरी नफ़रत वेहे, वरी पोइ पाण फरमायूं त शराब त हराम आहे, इहो पीओ छो था? पहिरां नफ़रत ॾिबी गुनाह जी, उन खां बाद में मना कबी, इहा आहे हिकमत। असां पहिरों जॾहिं वाइज़ ते वेहंदा आहियूं त दॿे छॾींदा आहियूं, बसि गुनाह जी नफ़रत न ॼाराईंदा आहियूं। पहिरों गुनाह जी नफ़रत ॼाराइबी, पोइ जेकॾहिं गुनाह उन में रासिख़ आहे त उन जे लाइ उनखे चइबो अब हाली थोरो घटि कर, भला घटि पाण ई नफ़रत अची वेंदसि त पोइ पाण ई छॾे ॾींदो। हिकु महीनो उनखे छॾाइबो न आहे। अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि वटि माण्हू आयो, चएसि मां आफ़ीम पीअंदो आहियां, बैयत करायोसि, चयसि त हाणे आफ़ीम पीअंदो, अधु पी, घणो न पी।
घर वियो सोचियईं यार चयो अथई त घणो न पी थोरो पी त माना ख़राबु शइ आहे तॾहिं त मना कई न थोरो पी दिलि में नफ़रत थियसि दिलि में नफ़रत थियो उन खां बाद में छॾे ॾिनी इहो आहे आफ़ीम पीअण ई छा कई छॾे ॾिनी बसि ईअं ई आहे तालिब इल्म जॾहिं पढ़णु अचे हिकु मनो सर्फ़ दॿींदवसि पढ़ी न सघंदो साईं वॾो त साईं अब्दुल अमीन साहिबु थोरो थोरो ॾींदो सॼो पको नथो करे सघे थोरो पढ़ अञा थोरो पढ़ अञा थोरो पढ़ त जीअं हिनखे मोहबत थिए नफ़रत न थिएसि मथां इल्मु छॾे भॼी न वञे ईअं तालिबनि खे थोरो थोरो पढ़ाइबो आहे बसि घणो मुंड वेझो शुरू कंदासीं सर्फ़ ज़रब यज़रब ॾियूंसि त भाउ इहो पको करे सर्फ़ सग़ीरो त पहिरें ॾींहुं भॼी वेंदो चवंदो हल भरिसां जा पुट पहिरें ॾींहं जो सबक़ु इहो आहे पोइ हिते त अलाए छा थींदो जीअं हाणे असांजे मस्तोई माला में बुज़ुर्ग जी मस्जिद में हिकिड़ो नओं आयो जुड़ियो जमायत सां 24 घंटा वेठो फ़ज़ाइल अमाल पढ़ी वरी वरितई अल बिदाया वन निहाया किताब हिन खां 24 घंटा पढ़ी चरियो थी वियो ईअं न कबो आहे हुनखे चइबो बापा जो कमकार बि कर थोरो वक़्तु ॾे मस्जिद खे हली 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 आस्ते आस्ते जीअं मोहबत थी वञे हल भाउ पढ़ قال حدثنا محمد بن يوسف قال اخبرنا سفيان بن اعمش عن ابي وائل عن النبي عن ابن مسعود رضي الله عنه قال كان النبي صلى الله عليه وسلم يتخبلنا بالموعظه في الايام كراهيه الصلاه नापसंद सम्झंदा हिन ॻाल्हि खे त मतां उन्हनि खे उन ॻाल्हि में अमल में चयूंसि ऐं हू तंग थियनि असांजी तंगी खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नापसंद सम्झंदा हुआ माना हिन ॻाल्हि खे पसंदि कंदा हुआ त जीअं कंहिंखे का तकलीफ़ ऐं तंगी न थिएसि ॿी रिवायत में ईंदो आहे यसिरू वला तुअसिरू वबशिरू वला तुनफ़िरू पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त यसिरू माण्हुनि जे लाइ आसानी कयो वला तुअसिरू माण्हुनि जे लाइ ॾुखियाई न कयो हाणे इन जो वबशिरू माण्हुनि खे बिशारत ॾियो वला तुनफ़िरू नफ़रत माण्हुनि खे न ॼारायो हाणे इन जो मतिलबु इहो आहे त पंहिंजो हक़ु बयानु कयो ईअं न त हक़ु ई बयानु न कयो बिदात खे बयानु न कयो बिदात खे माण्हू बयानु करे पर अहिड़े अंदाज़ ऐं लहजे में बयानु करे जो अॻिलो माण्हू पाण ॾे सम्झे ई न या अहिड़े अंदाज़ में बयानु करे जो हर हिकु सम्झे त इहा आदत मां में आहे कंहिं हिकु माण्हू खे टारगेट न करे यसिरू आसानी वारियूं ॻाल्हियूं करे बसि आसानी वारियूं कीअं बाबा 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ु पढ़ो बसि हाणे हुनखे जो अवाबीन सेखारनि इशराक बि पढ़ो अवाबीन बि पढ़ो साहबा हीअं पढ़ंदा हुआ तंहिंजे करे सॼी राति इबादत कंदा तव्हां बि हीअं कयो पोइ माण्हू चवंदा हल दीन में एॾी वॾी ॾुखियाई जो सॼी राति नफ़िल पढ़णी पवंदी तहजुद बि पढ़णो पवंदो इशराक बि अवाबीन हाले छॾियोसि फ़र्ज़ ते त आदी थिए इरशाद सर्फ़ में बि ईअं आहे पहिरियों मुक़दमो पढ़ायोसि त पोइ अॻिते हली करे पढ़ायो त छोकिरे खे ॻाल्हि बि सम्झ में ईंदी तॾहिं असां आसान सर्फ़ में लिखाए छॾियो आहे यसिरू वला तुअसिरू बसि पढ़ाइण में बि माण्हू खे छा खपे आसानी खपे तॾहिं तालिबनि जी दिलि वधंदी पढ़ाए थो हिदायत न ॻाल्हि करे थो जामी जी हाणे हिदायत न वारो जामी जी ॻाल्हि कान सम्झी पढ़ाए न अमीर ठोकेसि काफ़िया जूं ॻाल्हियूं एतिराज़ थियो त तालिब कान सम्झंदो अम्मा पारो पढ़ाए थो तफ़सीर हिन में जलाले जूं ॻाल्हियूं न आणे बसि हिनखे तर्जुमो सेखारे थोरी तशरीह सेखारेसि बसि जान छुटी सम्झोसीं ईअं ई पढ़ाए जंहिंमें जेतिरो मिज़ाज आहे बर्दाश्त करण जो इल्मु बर्दाश्त करण जो ओतिरो पढ़ाएसि वधीक न पढ़ाए पढ़ो बाब मन जअल लिअहलिल इल्म अय्याम मालूमतन अहले इल्म जे लाइ अय्याम मालूम मुअय्यन ॾींहं कजे वाइज़ जे लाइ कोई मुअय्यन ॾींहं कजे उन जे बारे में इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बाब क़ाइमु कयो आहे उन जे दलील जे लाइ हज़रत अब्दुल्ला जी रिवायत आंदी अथई त हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु हर ख़मीस जे ॾियारे ते माण्हुनि खे इकट्ठे करे वाइज़ कंदो हुओ गॾु करे छा कंदो हुआ वाइज़ पोइ चयूंसि त अब्दुल्ला असां पसंदि कयूं था त रोज़ानो तव्हां असांखे वाइज़ करे ॿुधायो रोज़ानो नसीहत कयो हज़रत अब्दुल्ला रज़ी अल्लाह ताला अन्हु जवाबु ॾिनो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि वाइज़ में असांजी रिआयत रखंदा हुआ असांजे अहवालनि जी असांजे वक़्तनि जी जॾहिं नबी साईं असांजी रिआयत रखी आहे त मुंहिंजी दिलि थी चए मां बि तव्हांजी रिआयत रखां रोज़ानो तव्हांजे मथां काई तकलीफ़ ऐं बोझ न विझां जो तव्हांखे पाबंद बणायां रोज़ानो अचो हाणे त वाइज़ जे लाइ ॾींहं मुअय्यन करणु
घणा माण्हू चवंदा आहिनि सही हाणे जेकॾहिं 12 करणु 11 करणु इहो बिदत आहे त पोइ वाइज़ जे लाइ टाइम मुक़ररु करणु बि त बिदत आहे न। तव्हां टाइम मुक़ररु छो था कयो वाइज़ जे लाइ? उनखे सम्झणु घुरिजे त बिदत में बिदत चइबो छा खे आहे ऐं ॾींहं जे मुयन करण खे बिदत चइबो या न चइबो। बिदत तॾहिं चइबो जंहिं ॾींहं ऐं तारीख़ खे मुयन करे ऐं उन में सम्झे त हिन ॾियारे ते सवाबु ज़्यादा आहे, हिन ॾियारे ते सवाबु ज़्यादा। जीअं 12 ते चवंदा आहिनि खीर विरायो, पोइ उन जी नियत इहा हूंदी आहे त 12 तारीख़ ते खीर विराइण में सवाबु ज़्यादा आहे, 11 तारीख़ ते फलाणी शइ ॾियण में सवाबु। बाक़ी जेकॾहिं वाइज़ जे लाइ ॾींहं मुक़ररु कयूं था त उन ते चऊं था त फलाणे ॾींहं ते वाइज़ कंदासीं त सवाबु ज़्यादा मिलंदो। उहो हूंदो आहे इतलाह, तव्हां त माण्हू इकट्ठे थियनि, उन में सवाब जी ज़्यादती जी का ॻाल्हि ई न आहे। बिदत तॾहिं थींदी जॾहिं हर हिकु माण्हू जे ख़्याल में ईअं थिए त अॼोके ॾियारे ते फलाणी शइ ॾियणु या फलाणो वाइज़ करणु सवाबु सभ खां ज़्यादा मिलंदो, तॾहिं बिदत थी वेंदी। तंहिंजे करे जेकॾहिं वाइज़ नसीहत जे लाइ जेके उलमा तारीख़ मुक़ररु कनि था, फलाणे ॾींहुं दर्स थींदो, फलाणे ॾींहुं फलाणी शइ थींदी, फलाणे ॾींहुं फलाणी शइ थींदी, त पोइ उन में ज़्यादती जी का ॻाल्हि न हूंदी आहे, बसि जमायत खे इतलाह हूंदो आहे, इनखे बिदत न चइबो। क़ाल कान अब्दुल्लाह, हुयो हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु वाइज़ कंदो हो माण्हुनि खे फी कुल ख़मीसिन, कॾहिं हर ख़मीस ॾींहुं, छो त इंतिज़ामी उमूर थी सघनि। माण्हू ॿाहिरों माण्हू जेकॾहिं अचे थो त उनजे लाइ ज़रूरी ॻाल्हि आहे त इंतिज़ाम थिए, वाइज़ नसीहत जे लाइ इंतिज़ाम थी सघे, माण्हुनि जो तमामु घणो मजमू तयारु थी सघे। फ़क़ाल लहू रजुलुन, हिकिड़े मर्द चयो, या अबा अब्दुर्रहमान, ए अबा अब्दुर्रहमान, लवितो पसंदि कयां थो मां त अनक ज़करतना कुल यौम, त तूं असांखे वाइज़ कर कुल यौमिन, रोज़ानो। पोइ हज़रत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो आहे इन खां। पाण फरमायूं हिन जे करे मना कयूं त जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाइज़ कंदा हुआ त असांजी वाइज़ में रिआयत रखंदा हुआ, असांजे वक़्तनि जी बि असांजे अहवालनि जी बि। त मां बि ईअं थो कयां, तव्हांजे वक़्त ऐं तव्हांजे अहवालनि जी छा थो रखां, रिआयत रखां थो। हल पढ़दा जंहिंसां अलाह ताला भलाई जो इरादो कंदो आहे त उनखे सम्झ ॾींदो आहे दीन जी। हाणे इहो आहे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि बाब क़ाइमु कयो, हेठि रिवायत बि अहिड़ी आंदो आणींदो जंहिंजो तालुक़ छा सां आहे, भलाई सां आहे। हल وبه قال حدثنا سعيد بن عفير قال حدثنا ابن وهب عن يونس عن ابن شهاب قال حميد بن عبد الرحمن سمعت معاوية خطيبا يقول سمعت النبي صلى الله عليه وسلم يقول من يرد الله به خيرا يفقهه في الدين وإنما أنا قاسم والله। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिंसां अलाह ताला भलाई जो इरादो कंदो आहे त उनखे दीन जी सम्झ ॾींदो आहे, दीन जो इल्मु ॾींदो आहे, फ़िक़्ह ॾींदो आहे उनखे। इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती, मां नबी साईं फरमायो त क़ासिम आहियां, वल्लाहु युती, अल्लाह ॾींदड़ आहे। इमाम बुखारी इन बाब में इहा हदीस आणे करे ॿुधायईं त नबी साईं क़ासिम छा जो आहे, इल्म जो आहे, हर शइ जो क़ासिम नबी साईं, हर शइ ॾींदड़ न आहे, हर शइ ॾींदड़ अल्लाह आहे। नबी हर शइ तक़सीम नथो करे, नबी तक़सीम छा कंदो, इल्मु, छो त इमाम बुखारी बाब कहिड़े में आंदी आहे, इल्म में। अहले बिदती चवंदा आहिनि त नबी साईं हर शइ तक़सीम करे थो, माना जेका शइ घुरो त उहो नबी तव्हांखे ॾींदो, छो त अलाह फरमायो आहे त मां ॾींदो आहियां, उहा ॾिनल शइ मुंहिंजी तक़सीम केरु कंदो आहे, नबी। इमाम बुखारी बाब क़ाइमु कयो कंहिंमें, इल्म में, त अलाह नबी खे इल्मु ॾींदो आहे, उहो नबी इल्मु छा कंदो आहे, तक़सीम कंदो आहे। ولن تزال هذه الأمة قائمة على أمر الله لا يضرهم من خلفهم حتى يأتي أمر الله। हमेशह रहंदी मुंहिंजी उम्मत, मां हिकिड़ो टोलो हक़ ते, उन्हनि खे कोई बि नुक़सानु न ॾेई सघंदो जेको उन्हनि जी मुखालिफ़त कंदो, ता त अचे उहो ज़मानो जंहिंमें अलाह जो अमुर आहे, ता त उहो ज़मानो अचे जॾहिं अलाह जो अमुर आहे। हमेशह हिकिड़ो टोलो हक़ ते रहंदो, उनखे नुक़सानु कोई बि न ॾेई सघंदो। माना जेके बि फ़िरक़ा थींदा उन्हनि फ़िरक़नि मां हिकिड़ो अहले हक़ फ़िरक़ो हूंदो, बातिल फ़िरक़ा दलाइल जे एतबार सां उनखे कोई नुक़सानु ॾेई, हक़ वारो हक़ हूंदो, मुनाज़रे में बि उहे खटे न सघंदसि, हक़ हक़ ते हूंदो, बातिल उनखे ख़तमु करे न सघंदो, उनखे मिटाए न सघंदो।
सम्झी सही हक़ वारो टोलो कहिड़ो आहे हर हिकु सम्झे थो त असां हक़ वारा आहियूं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि फरमायो त ताइफ़तुन अलल हक़ उहो आहे जेको इल्म वारो आहे छो त रिवायत छा में आहे किताबुल इल्म में न त ताइफ़तुन अलल हक़ उहो टोलो आहे जेको जंहिं वटि इल्म आहे जंहिं वटि इल्म न आहे त उहो हक़ वारो जाहिल माण्हू हक़ ते न हूंदो आहे उहो मिड़ई ज़िद हण पुट ज़ाहिर में मालूम थिए थो त मुजाहिदीन जो टोलो हक़ ते आहे छो ॿी रिवायत में ईंदा युक़ातिलून अलल हक़ उहे हक़ ते आहिनि जेके किताल कनि था जेके छा था कनि किताल कनि था माना मुजाहिद हक़ ते ऐं सभ खां बहितर ॻाल्हि इहा आहे त इन खे आम रखियो वञे हक़ ते उहो आहे ताइफ़ मां हक़ जी ताइफ़ मां टोले मां मुराद उहो आहे जंहिंजा अक़ाइद क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ हुजनि चाहे उहे मुहद्दिसीन हुजनि फ़ुक़हा हुजनि सूफ़ी हुजनि मुजाहिद हुजनि हक़ वारो टोलो उहो टोलो आहे जेको अक़ीदो क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ आहे त उहो हक़ ते आहे जंहिंजो क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ अक़ीदो न आहे त उहो हक़ ते न आहे जीअं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण हुन जी तसरीफ़ फरमाई आहे मा अना अलैहि व सहाबी जंहिं ते मां आहियां ऐं मुंहिंजा साहबा आहिनि त उहो हक़ वारो टोलो आहे हता याति अमरुल्लाह मां छा मुराद आहे हता तक़ूम साअ तव्हां त तक़ूम साअ क़यामत अचे छा बा क़यामत हाणे क़यामत मां मुराद आहे क़ुर्बे क़यामत छा बा क़ुर्बे क़यामत जॾहिं क़ुर्बे क़यामत ईंदी त यमन जे तरफ़ खां तव्हां पढ़ी आयो हदीस में त हिकिड़ी हवा घुलंदी जंहिं हवा जो एॾो असरु थींदो जो हर माण्हूअ जी दिलि जे मथां उहा हवा जो असरु पहुचंदो पोइ मोमिन जो रूह सभिनि जो कब्ज़ थी वेंदो पोइ हीअ ज़मीन जेका रूह ज़मीन आहे उन्हनि माण्हुनि खां भरिजी वेंदी जो उन्हनि में कोई बि मोमिन न हूंदो जंहिंजी दिलि में अलाह अलाह या कंहिंजी ज़बान ते अलाह अलाह जो लफ़्ज़ हुजे माना सम्झो त रूह ज़मीन ते कोई अहिड़ो माण्हू न हूंदो जेको अलाह अलाह करे उन खां पोइ छा ईंदी क़यामत पाण फरमायो तेसीं ताईं हक़ जी जमायत रहंदी तव्हां त अलाह जो अमर अचे माना अलाह जो अमर माना क़यामत जो मामलो अचे क़ुर्बे क़यामत में माना क़यामत खां पहिरियां यमन जे तरफ़ खां हिकिड़ी हवा घुलंदी जंहिं हवा जो असरु मोमिन जी दिलि ते थींदो उहे मोमिन मरी वेंदा बाक़ी रहंदा उहे माण्हू जेके जंहिंजी ज़बान ऐं दिलि में अलाह अलाह न आहे त पोइ क़यामत ईंदी वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।